नाज़रीन असां मौजूद आहियूं कराची जे सत्तरकोट वारे इलाइक़े में जिते लुत्फ़ पीरज़ादे जी लतीफ़ शनासी बाबति आयल किताब जो मुहूर्त ऐं हुनजी पहिरीं वरसी मल्हाई पई वञे। असां हिन तक़रीब में मौजूद शाइरनि अदीबनि ऐं दानिश्वरनि सां ॻाल्हि ऐं भिटाईअ जा जेके फ़क़ीर थींदा आहिनि उहे रवायती कंठनि कोलाबनि वारा न आहिनि थींदा, उहे रोशन ज़मीर थींदा आहिनि ऐं लुत्फ़ बि अहिड़े क़िस्म जो फ़क़ीर हो, रोशन ज़मीर। ही लतीफ़ जो हिकु खावड़ी पांधीअड़ो हुयो, फ़क़ीर हुयो, जंहिं सॼी उमिरि लतीफ़ी पिचरनि ते पंधु करे ऐं लतीफ़ खे सम्झण जी कोशिशि कई हुई, हुनखे सहिण जी कोशिशि कई। ऐं हुनजो जेको इहो किताबु आहे उन में लतीफ़ जो फ़िक्र, ॿोली, माग, मकान ऐं घर खे मुताले ते ॿधनि हिकिड़ो किताबु आहे। ऐं हू बिल्कुलु लतीफ़ जे इन्हनि सिटुनि जा त नकी खणनि पाण सी, नकी साणनि पाण, अहिड़ो हिकिड़ो खावड़ी फ़क़ीर हुयो जंहिं सॼी उमिरि भिटाईअ जे फ़िक्र जी प्रचार कई। जॾहिं हिन सां कचहरी थींदी हुई त तव्हां यकीन करियो त महसूसु ईअं थींदो हो त मूंखां वधीक त लुत्फ़ लाड़ी आहे ऐं लाड़ी ॿोली ते ऐं एतिरो हुनजो कंट्रोल ऐं हुन लतीफ़ खे सम्झो। ऐं अक्सर जॾहिं लुत्फ़ खे आउं फ़ोन कंदो हुउसि इन विच में मूंसां मुलाक़ात करण खां पोइ त लुत्फ़ किथे आयो त जवाबु मिलंदो त भिट छा ते वेठो आहियां। भिटाई साहिबु एॾो वॾो त शाइर हुयो जो उनखे पढ़ण ई ॾाढो ॾुखियो कमु आहे। उन ते वरी कमु करणु, उनखे वरी सम्झणु ही आम माण्हू जो कमु कोन्हे। उनखे ख़ासि माण्हू कनि था जेके लतीफ़ खे सम्झनि, लतीफ़ ते कमु कनि। लुत्फ़ पीरज़ादो उन्हनि ख़ासि माण्हू जंहिं भिटाई सरकार ते कमु कयो, उनखे बेतन खे तशरीफ़ करण जी कोशिशि कई, सहल अंदाज़ में भिटाईअ जे फ़िक्र खे बहितरीनु सम्झंदड़ माण्हू हुयो ऐं हू इनकलाबी माण्हू हुयो ऐं हिन तबक़ाती निज़ाम जे ख़िलाफ़ु हिकिड़ो मज़ाहमती किरदारु हुयो। तंहिं करे भिटाईअ जी शाइरी हुनजे नस नस में वञी ऐं हिनखे बहितरीनु इनकलाबी विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk